नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आवायां संझा सैयद आवायां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं ते। वफ़ाक़ी हुकूमत कोरोना वैक्सीन न लॻराईंदड़ शहरनि ते सख़्त पाबंदियूं लॻाइण जो ऐलान करे छॾियो। वैक्सीन न लॻराइण ते तालीमी इदारनि में तदरीसी ऐं गैर तदरीसी अमल 30 सेप्टेम्बर खां पोइ पंहिंजो कमु जारी न रखी सघंदो। हवाई सफ़र ते पाबंदी हूंदी। शॉपिंग मॉल्स में दुकानदारनि ऐं ग्राहकनि ॿिन्हिनि जी दाख़िला ते पाबंदी हूंदी। होटल्स ऐं गेस्ट हाउसिस में बुकिंग कई वेंदी। वैक्सीन न लॻराईंदड़ शहरी इंडोर आउटडोर डाइनिंग ऐं शादियुनि में शिरकत न करे सघंदा। वफ़ाक़ी वज़ीर ऐं NCOC सरबराह सदुमर जो चवणु आहे त कोरोना जे हाकारी केसिस में घटिताई थी रही आहे ऐं चौथी लहर कमज़ोर थींदी पई वञे। ईंदड़ 15 ॾींहनि में उन रुझान में वधीक इस्तकाम अची वेंदो ऐं केसिस में घटिताई अची वेंदी, जंहिं सां अस्पतालुनि ते दबाव घटि थींदो। मुल्क जे 18 ज़िलनि में सूरतहाल बहितर थी आहे, जिते पाबंदियूं ख़तमु कयूं पियूं वञनि। 16 सेप्टेम्बर खां 50% हाज़िरी सां तालीमी इदारा खोलिया वेंदा। लाहौर, फैसलाबाद, मुल्तान, सरगोदा, गुजरात ऐं बनून में बंदिशूं बरक़रार रहंदियूं। वफ़ाक़ी हुकूमत अटे, गिह, खंडु ऐं दालियुनि खे कैश सब्सिडी ॾियण जो ऐलान करे छॾियो। महांगाई जो कारण कोरोना वायरस करार। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो चवणु आहे त कोरोना वायरस सबबि सॼी दुनिया में आम वाइपे जी शयुनि जी अघनि में वाध थी ऐं शयुनि जी फ़राहमी वारो निज़ाम मुतासिर थियो। महांगाई रुॻो पाकिस्तान में न पर सॼी दुनिया में थी आहे। आलमी मार्केट में खंडु फ़ी टन $430 ते हली वई आहे। ईंदड़ कुझु ॾींहनि में अटे जी क़ीमत में घटिताई थींदी। मुल्की मईशत बहितर रही आहे। IMF में वञण सां रुपए जे मुल्ह में घटिताई थी। मईशत जॾहिं वधंदी आहे त कर्ज़नि में इज़ाफ़ो थींदो आहे। कोरोना वायरस वधीक 78 मरीज़नि खां हयातियूं हिसे वरितियूं। 2580 नवां केस ज़ाहिर। 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 5.6 रही। फौतुनि जो अंग 26,865 थी वियो। मुतासिरनि जो अंग 12,10,082 ताईं पहुची वियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच आमदनी खां वधीक असां ठाहिण वारे रेफरेंस केस में सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह जी उबूरी ज़मानत में 26 अक्टूबर ताईं वाध करे छॾी। नैब सखर पारां खुर्शीद शाह, अवैस कादिर शाह, फ़र्ख़ शाह समेत अरिड़हनि जवाबदारनि ख़िलाफ़ 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो रेफरेंस दाख़िल थियल आहे। कुनरी भरिसां गुड़ प्यारो चांडियो में बिजली जूं तारूं टुटण बाद करंट लॻण सबबि ॿ ॼणा फौत थी विया। फौतुनि में अब्दुल लतीफ़ चांडियो ऐं अशरफ चांडियो। इलाइक़े में सोग जी लहर छाइजी वई। घोटकी वासी नौजवान जो कराची मां तशद्दुद थियल लाश ठाहियो। घोटकी जे गौर कॉलोनी वासी नौजवान बिलावल भट्ट जो 4 ॾींहं अॻु कराची लाइ रोज़गार लाइ वियल हो। घर में ॿारनि जी फौतगियुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। ख़ुराक जी खोट ऐं बीमारियुनि विघे वधीक 3 ॿार फौत। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग 27 थी वियो। हलंदड़ साल 426 ॿार फौत थी चुका। 122 ॿारनि जो इलाज जारी। रोहड़ी भरिसां क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार डाटसन ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। फौती जी सुञाणप इमदाद शाह तौर थी। ज़ख़्मी अता मोहम्मद शाह खे घंटी जोगी हालत में सखर मुंतक़िल कयो वियो। अहमदपुर भरिसां कोट वॾा खंभड़ मां नारी सायरा खंभड़ो मुबैना तौर अगवा। धुरियुनि में छिकताण। नारी जे भाउ जी फरियाद ते 4 ॼणनि ख़िलाफ़ NC दाख़िल। कश्मीर वेझो पंजाब जे इलाइक़े सोमियाणी में मुड़ुस जे मुबैना तशद्दुद में औरत फौत। रज़िया मलिक जे वारसनि इल्ज़ाम हणियो आहे त साजिद पयार रज़िया खे लाॻीतो तशद्दुद जो निशानो बणाईंदो रहियो। जवाबदार खे गिरफ़्तार करे खेसि सख़्त सज़ा ॾिनी वञे। कंबर में पाणी जी मोटर मां बिजली जो करंट लॻण सबबि ॿारड़ो फौत थी वियो। फौती ॿार आमिर अली चांडियो जे घर में कोहराम मची वियो। फुलजी भरिसां प्यारो स्टेशन में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ दुकानदारनि ऐं शहरियुनि जे सॾ ते शटर बंदि हड़ताल।
सीता रोड ते धरणो ट्रैफिक मुअतल। शहरनि जो चवणु आहे त शहरनि जी जान ऐं माल महफ़ूज़ न आहे, चोर पकड़ खां आजा आहिनि। मुआंझनि तालुके जे शहरनि ऐं ॻोठनि खे गैस ऐं कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न मिलण ख़िलाफ़ कुदरती वसीला जदोजहद कमेटी पारां कोटड़ी में रैली कढी, DC ऑफिस आॾो पुल ते एहतजाज।